ढट ढरी पट पयूं आहियूं काहे कामारे। ढट ढरी पट पयूं आहियूं काहे कामारे। वुठा पट पुराण जा वुठियूं सामारे। ककर में कारे विजणन पसो वेस कया। सजणों अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तयारु ख़ैर? उम्मीद है सब ठीक ठाक मज़े में हूंदा। करियूं था अॼु जी वीडियो स्टार्ट। वीडियो शुरू करण खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी असांजे चैनल प्यारी सिंध के सब्सक्राइब ज़रूरु कंदा। इहे अव्हां जूं महिरबानियूं आहिनि जो असांजी हल्की फुल्की नंढड़ी महिनत के ॾिसो था ऐं पसंदि कयो था। अॼु मूंखे पुराण जे बारे में कुझु ॿुधाईंदासीं। पुराण ढोरो पुराण सिंधु दरिया जो पुराणो ऐं क़दीम वहिकिरो आहे जेको नवाब शाह बेनज़ीराबाद मोरे ऐं सकरन तालुकनि जे विच मां निकिरी शहदादपुर वटि वहंदो आहे। मीरपुर ख़ासि शहर जे ओभर खां थींदो, जलूरी जे उभरंदे तरफ़ खां थींदो, कोट ग़ुलाम अहमद शहर जे उलहंदे पासे खां ऐं डिगड़ी शहर जे ओभर खां अटकल 3 माइलनि खां थींदो, टंडे जान महमद शहर जे उभरंदे ऐं जुडे शहर जे उलहंदे पासे खां अॻिते हली मीरपुर ख़ासि ऐं बदीन ज़िले जे दंग वटां वहंदे रहमकी बाज़ार खां 8-10 माइल परते हलंदे अॻिते वञी लखपत बंदर वटि कोरे खारे ऐं अरबी समुंड में छोड़ कंदो हो। हिन वक़्तु बि पुराण नाले सां 2 वहिकरनि जा आसार ॾिसजनि था। उभरंदो पुराण ही ज़िले थरपार खार खां ईंदो कुनरी फज़ल बम्बरे ऐं नए कोट खां फिरंदो हैदराबाद ज़िले खां थी वंगे पतन भरिसां लंघंदो ॾाखिणी तरफ़ रहमकी बाज़ार ॾांहुं वञे थो। नंबर 2 उल्हांदो पुराण ही जुडे शहर महराब ॻोठ बाग जे पतन ऐं जरकस औलिया जी दरगाह वटां थींदो निदे शहर जी उत्तर तरफ़ वंगे पतन खां हेठि छंडण वटि उभरंदे पुराण ढोरे सां वञी मिले थो। इन्हनि ॿिन्ही वहिकरनि जा निशान अञा ताईं मिलनि था। इहे ॿई गॾिजी हिकु ॿिए वहिकरे जी सूरत में कोरे खारे में छोड़ कनि था। सिंधुअ जे वहिकरनि खे पुराण उन करे बि चयो वियो त सिंधु दरिया पंहिंजो इहो वहिकरो बदिलाए ॿियो वहिकरो अख़्तियार कयो। अहिड़ीअ तरह छॾियल वहिकरो पुराणो या पुराण थी वियो। सिंध जूं सभु डंडूं दरिया जूं छॾियल पुराण आहिनि ऐं जॾहिं पाणी जी चाड़ वारी मुंद में बि पाणी खे कटियल रहियूं त उहे डंडूं थी वियूं। पुराण खां सिवा क़दीम दौर में सिंधुअ जा ॿिया बि वहिकरा हूंदा हुआ जिन में सांगरो, गुग, नीरो, गणो, नीरो गठो ऐं रेण शामिल हुआ। पर जॾहिं पुराण वीरान थियो त ॿिया वहिकरा बि बंदि थी विया। लाॻापियल शहर विगा, कोट, रूपा ऐं सांगरो तबाह थी विया। इलाउद्दीन खिलजी जॾहिं दहलीअ मां रवानो थी सिंध पहुतो त खेसि बि पुराण तां टिपणो पियो ऐं हुन पुराण पार कंदे दोदे सूमरे सां जंग कई हुई। उन दौरान वॻ जे वाली सां विढ़ण लाइ वरी बि खेसि पुराण टिपणी पई ऐं हुन पुराण जो उभरंदो पासो वठी नए कोट ते हमिलो कयो। किन रिवायतनि मूजिबि शाह लतीफ़ ढोरे पुराण वटां लंघियो हो जंहिंजो ज़िक्र शाह जे रिसाले में मिले थो त ढट ढरी पट पयूं आहियूं काहे कामारे। ढट ढरी पट पयूं आहियूं काहे कामारे। वुठा पट पुराण जा वुठियूं सामारे। ककर में कारे विजड़िन पसो वेस कया।